वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी इस्लामाबाद रावलपिंडी ऐं अटक जो हवाई जाइज़ो वरितो। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर घरू मोहसिन नक़वी चयो त पुलिस, एफसी ऐं रेंजर्स जा जवान बहितर नमूने फ़र्ज़ सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। कानून हथ में खणंदड़नि खे सख़्तीअ सां मुंहुं ॾिनो ईंदो। हुकूमत अवाम जे जान ऐं माल जे तहफ़ुज़ लाइ हर मुमकिन क़दम खंया आहिनि। इस्लामाबाद में पीटीआई जे ऐलानियल एहतजाज में शिरकत लाइ मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िला रवाना। पेशावर मां वज़ीर आला के अली अमीन गंडापुर जी अॻुवाणी में काफ़िलो रवानो। अॻूणो सदर आरिफ अलवी ऐं बुशरा बीबी बि काफ़िले में शरीक। फैज़ाबाद में इंटरचेंज वटि पीटीआई कारकुन ऐं पुलिस आमने साम्हूं। एमएनए आमिर डोगर, ज़ैन कुरैशी ऐं मुइन रियाज़ गिरफ़्तार। आईजी इस्लामाबाद 300 खां वधीक माण्हुनि खे गिरफ़्तार करण जी तस्दीक करे छॾी। शेखुपुरा मां एमपीए वकास, ओकाड़ा मां पीटीआई अॻुवान महर जावेद, काशिफ मजीद अलवी समेत 50 कारकुन गिरफ़्तार। हुकूमत पीटीआई जो एहतजाज रोकण लाइ तैयार। इस्लामाबाद सील। वफ़ाक़ी पुलिस डी चौक जो कंट्रोल संभाले वरितो। वॾे अंग में नफ़री मुक़रर। इस्लामाबाद जे रस्तनि ते पुलिस ऐं एफसी जा एहलकार मौजूद। चौकी नंबर 76 नोल ऐं संगजानी में रेंजर्स मुक़रर। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी जा केतिरा ई रस्ता बंदि। ॿिन्ही शहरनि में मेट्रो बस सर्विस ऐं बस अॾा बि बंदि कया विया। मुख़्तलिफ़ मेट्रोज़ बि बंदि। इस्लामाबाद, रावलपिंडी ऐं लाहौर में इंटरनेट सर्विस बंदि। टिनी शहरनि में मोबाइल फ़ोन सर्विस मुकमल तौर बहाल। कराची में बि मोबाइल ऐं इंटरनेट सर्विस जे इस्तेमाल में ॾुखियाईं। डिफेड़ जी सियासत कंदड़नि खां अवाम जी तरक़ी बर्दाश्त न थी रही आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर इस्लामाबाद ते चढ़ाई करणु चाहे थो। पीटीआई जा अॻुवान नथा चाहिनि त संदन बानी जेल मां आज़ादु थिए। पेट्रोलियम वारे वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। मुसद्दिक़ मलिक चयो त पीटीआई जा अॻुवान पाण ई चई रहिया आहिनि त अचो असांखे गिरफ़्तार कयो। अली अमीन गंडापुर खे पंहिंजे सूबे जे अवाम जो ख़्यालु न आहे। गंडापुर खे एहतजाज खां अॻु पंहिंजे सूबे ते ध्यानु ॾियणु घुरिजे। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त भंज ड्राह ऐं डिफेड़ जी सियासत कंदड़नि खे अवाम मोट नाहे ॾिनी। बानी पीटीआई माफ़ी घुरे त ॻाल्हियुनि जो रस्तो खुली सघे थो। कराची में तक़रीब खे ख़िताब कंदे सूबाई वज़ीर नासिर शाह चयो त अमरीकी ऐं इसराइली लाबी पीटीआई जी हिमायत करे रही आहे। पीटीआई जे हुकूमती दौर में कुल 23 ज़मीनी चूंडूं थियूं, जिन मां 19 ज़मीनी चूंडुनि में पीटीआई खे शिकस्त मिली। जथा इस्लामाबाद वठी ईंदड़नि जो हुकूमत अहिड़ी ई रीत मुक़ाबिलो कंदी। ही माण्हू लाशनि जी सियासत करणु चाहिनि था। केपी जो वॾो वज़ीर मनसूबा बंदी तहत माण्हू माराइणु चाहे थो। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त उन शइ खे हुकूमत जी कमज़ोरी न सम्झो वञे। बुशरा बीबी जे बयान सां परॾेही पॉलिसी ते को बि फ़र्क़ु न आहे पियो। पंहिंजी धीउ जी शादी लाइ सऊदी अरब पैसा मिलण वई हुई। विगोड़नि जा नापाक इरादा नाकाम बणाइण लाइ हुकूमत क़दम खंया आहिनि। उमीद आहे त अॼु हिननि जो ड्रामो ख़तमु थी वेंदो। हुकूमत हमेशह हिननि ते हल्को हथ रखियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल जो लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मुल्की हिफ़ाज़त लाइ क़दम खणणु ज़रूरी आहे। अवाम जे जान ऐं माल जी ज़िम्मेवारी हुकूमत जो फ़र्ज़ु आहे। उमीद आहे त हिननि जो डिफेड़ नाकाम थी वेंदो। इनकलाब आणींदड़ पाण अञा ताईं निंड में आहिनि। एहतजाज रुगो व्हाट्सएप ग्रुपनि में नज़र अची रहियो आहे। लाहौर में हालतूं मामूल मूजिबि आहिनि। पंजाब जे समावारी वज़ीर उस्मा बुखारी चयो आहे त बुशरा बाजी क़ौम खे जाॻाइण जो चई पाण सुम्ही पई आहे। लाहौर में सुकून आहे। बुशरा बीबी कूड़ जे बुनियाद ते अवाम खे शर्मिंदो कयो। छा पीटीआई जे फाइनल कॉल जी कंहिं तयारी ॾिठी आहे? इंतिज़ामिया एहतजाज कंदड़नि खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहे। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी पारां कुरम में अमन अमान की सूरत हाल से गणती जो इज़हार कंदे चयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा में पीटीआई की हुकूमत शहरन के तोहफ़ुज़ ॾियण में नाकाम थी चुकी है। कुरम ज़िले में मानू पंहिंजे घरन में भी महफूज़ न आहिनि। केपी के ईअं बदअमनी की बाहि में सड़ंदे नथा ॾिसी सघूं।
पीपल्स पार्टी केपी में अमन अमान यकीनी बणाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदी। सिंधु दरिया मां नवां केनाल कढण ख़िलाफ़ सिंध सरापा एहतजाज। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। बदीन, दादू, मेहड़, जेकाबाद, मातली, गढ़ी खेड़ो ऐं ॿियनि शहरनि में एहतजाज। ठट्टो, नवाबशाह, टंडो बागो ऐं टंडो मोहम्मद खान में बि मुज़ाहिरा। शदादकोट, जामशोरो, नसीराबाद ऐं कंबर में बि एहतजाज। अॻवाननि जो चवणु आहे त पाणी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। सिंधु दरिया मां गैर क़ानूनी केनाल कढणु न ॾींदासीं। रोड़ी लॻ जागीराणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ खूनी तकरार ॿीहर भड़की उथियो। ॻोठ खुरम जागीराणी में जदीद हथियारनि सां फायरिंग जी ॾेवठ में खोरमाणी पाड़े जो कलीमुल्लाह पुट इलियास जागीराणी मारिजी वियो। हिकु ॼणो ज़ख़्मी। ॿिन्ही धुरनि में खूनी तकरार सबबि हिन वक़्त ताईं 4 माण्हू मारिजी चुका। पुलिस तकरार रोकराइण में नाकाम। दरिया खान मरी में ॻोठाणे मोहम्मद इक़बाल मोरेजो जे क़त्ल जो जरगो। दरगाह सैयद सुलेमान शाह लिकियारी ते थियल जरगे में जवाबदार धुर ते हिकु क़त्ल ऐं 2 ॼणनि खे ज़ख़्मी करण जो ॾोह साबित थियण ते मजमूई तौर ते 1 करोड़ रुपया ॾंड विधो वियो। तकरारी 30 वेसा ज़मीन जो खमीसो मोर्जो धुर हवाले। ऐं असां सिंधुअ जा वारिस आहियूं जे सिरे हेठि एकता ॾियारो मल्हाइण लाइ सिंध एकता जे रंगनि में रंगजण लॻी। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं KTN ऐं कावज जे सॾ ते 1 डिसंबर ते एकता ईद भरपूर नमूने मल्हाइण जो अज़म।